ज़हर ज़िंदगी ड्रामे जी नेक्स्ट एपिसोड में छा रईस गफ़ार खान मोटी ईंदो ऐं हाणे नेक्स्ट एपिसोड में छा रईस गफ़ार खान जी एंट्री थियण वारी आहे। दोस्तों तव्हांखे हाल हक़ीक़त ॿुधाईंदासीं अॻी कहाणी जेका यानी नेक्स्ट एपिसोड सुभाणे शाम अचण वारी आहे। हाणे अॻिते हाकिम खान सां मुक़ाबिलो छा रईस गफ़ार खान कंदो ऐं रबन वारिस सभु जेको आहे रईस गफ़ार खान जे हेठां उन सां कमु कंदा ऐं जेको आहे मुक़ाबिलो कंदा कमाल खान, हाकिम खान ऐं ओठे जो। इहो हाल हक़ीक़त तव्हांखे ॿुधाईंदासीं दोस्तों इन एपिसोड में। थोरो इन खे गौर सां ॿुधिजो जीअं तव्हांखे सम्झ में अचे सॼी कहाणी। थी सघे त असांजे यूट्यूब चैनल शाहिद खोसो वीलो खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा ऐं फेसबुक पेज खे बि फॉलो लाइक इन वीडियो खे ज़रूरु शेयर कंदा। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं दोस्तों हर माण्हू खे इहो इंतज़ारु आहे ऐं घड़ी घड़ी हाकिम खान बि इहा ई ॻाल्हि करे रहियो आहे। तव्हां ॾिठो हूंदो पोयनि किस्तनि में त रईस गफ़ार खान अचण वारो आहे, मां उन सां कीअं मुआदो अटकाईंदुमि, बहानो ॻोल्हे रहियो आहे त कहिड़े तरीक़े सां रबनि वारनि सां विढ़ां। जीअं बहानो हथु कयां त रईस गफ़ार खान खे चवां ही वजह हुई जंहिंजे करे मां तुंहिंजे ॻोठ वारनि सां मुआदो अटकायो ऐं ओठो बि इहो चाहे थो त कंहिं न कंहिं तरीक़े इन हाकिम खान खे बि गेलियूं त सुभाणे रईस गफ़ार खान जे साम्हूं इहो बि नज़रनि में अची वञे। दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त 2-3 क़िस्तां लॻंदियूं अञा रईस गफ़ार खान खे अचण में एपिसोड में। तव्हांखे फ़िलहालु 2-3 क़िस्तनि ताईं नज़र कान ईंदो रईस गफ़ार खान। फ़िलहालु इहे ॻाल्हियूं ई हलंदियूं रहंदियूं। रईस गफ़ार अॼु अचे थो, सुबुह अचे थो, अॼु अचे थो। बहरहाल जंहिं टाइम रईस गफ़ार खान आयो छा उहो कमाल खान जो साथ ॾींदो? न दोस्तों, कमाल खान जो साथ कान ॾींदो, लेकिन उहो रईस गफ़ार खान रबन वारिस यानी ॻोठ वारनि जो साथ ॾींदो, मसइले खे ठाहिण जी कोशिशि कंदो। छो त उहो हज ऐं उमिरो करे मोटे थो, उहो शैतानी न कंदो। लेकिन कमाल खान अहिड़ी जंग रिथी आहे जेका हुनखे मजबूरन ई जंग में लहणो पवंदो। असांखे ॾींदा इजाज़त दोस्तों, ख़ुदा हाफ़िज़।